हक मौजूद जी जनाब हज़रत इंसान वॾे शान वारा सरकार अज हिकिड़े नाई जी ॻाल्हि ॿुधाईंदासीं। वारनि हेयर कटिंग वारो हुयो हजम जंहिंखे सिंधी में चवंदा आहिनि। सरकार पोइ उहो जेको हजम हुयो उहो मुल्हद हो। मुल्हद उहे उन्हनि खे चइबो आहे जेके अलाह खे न मञनि। दरिया अहिड़ा बि बदबख्त धरती ते मौजूदु आहिनि। सरकार पोइ उन वटि हिकिड़ो आरिफ वियो, फ़कीर दरवेश। उहो उते वार ठहिराए पियो, पंहिंजा हेयर कटिंग कराए पियो। त उन मुल्हद हुनखे चयो त मां तो वरे अलाह खे नथो मञां। हुन चयोसि छो? चई उहो इन जे करे मां अलाह खे नथो मञां जो केॾा माण्हू परेशान आहिनि, ईअं ठाहे उन्हनि खे छॾे ॾिनो अथई धरती ते। ऐं के ॾुखनि में आहिनि, के परेशानियुनि में, के बमनि में था मरनि, के बीमारियुनि में, के तकलीफ़ुनि में आहिनि, के कीअं आहिनि। अलाह खे परवाह ई न आहे उन्हनि जी। उन्हनि खे छॾे ॾिनो अथई। अहिड़े तरीक़े सां हुन जेको पंहिंजो ख़राबु ख़्यालु हो उहो पेश कयो फ़कीर खे। सरकार कुल इल्म इहो दम आहे, कुल अमल इन खे कमु कराइणो आहे। जंहिं माण्हू वटि दम जो कमु आहे इन खां तव्हां कोन खटे सघंदो। जेको आरिफ आहे, जेको दम जे कम खे ॼाणे थो, इन खां कोई बि बहस मुबाहिसे में या कचहरी में या मोहबत में या न खटे सघंदो। छो जो हू कुल इल्म आहे। हुन कुल इल्म शइ खे हासिल करे वरितो आहे। उतलुबुल इल्म मिनल महद इलल लहद। इल्म हासिल कयो पींघे खां क़बर ताईं। उहो कहिड़ो इल्म आहे? उहो सरकार सीना पसीना इल्म। हाणे उहो हुन हासिल करे चुको आहे, उहो हुनखे मिली वियो आहे, उहो हुनखे ॾस पतो रस्तो मिलियो आहे। हाणे कुल इल्म इहो दम आहे, कुल अमल इन खे कमु कराइणो आहे। आरफनि खे, फ़कीरनि खे, दरवेशनि खे कोई न मुझाए सघंदो, कोई बि न। त हुन इहा ॻाल्हि कई हुनखे, चई साईं जेको आहे उहो मां अलाह खे नथो मञां, छो जो त एतिरा माण्हू परेशान आहिनि। अलाह साईं हिननि जी छो नथो परेशानी दूरि करे। हुन आरिफ चयसि त तूं अलाह खे नथो मञे, मां वरी तोखे हजम नथो मञां। त हुन चयो साईं उहो वरी कीअं? चई केॾा माण्हू तुंहिंजे आस पास में घुमनि था, हेॾा वॾा वार अथनि, ख़राबु लॻा था अथनि, बदहाल लॻा था, तूं उन्हनि जा वार छो नथो ठाहे? हुन चयो साईं इहे मूंॾे ईंदा त मां हिननि जा वार ठाहींदुमि न, ईअं ज़ोरी वञी कंहिंजा वार ठाहींदुमि छा? आरिफ चयो दादा, जेको अलाह जो रस्तो वठंदो, जेको इहो दम जो कमु कंदो, उहो ई रब जी ज़ात पाक उन ताईं जेको ईंदो सो कमु कंदो, उन जो कमु थींदो। बाक़ी जेको हिकिड़ो घुरंदो ई न, ईंदो ई न, त उन सां छा थींदो? उहो ईअं ई बसि जीअं तूं बि वेठो आहीं थियो। हाणे तुंहिंजे आस पास में माण्हू वॾा वार खयूं वतनि था, घुमंदा। त अहिड़े तरीक़े सां फ़कीर बि चयो आहे त पाण ई ईंदमि होत, पर आऊं बि कुझु अॻभरी थियां। मतां चवे खान बलोच त कमीनी में कुझु न थियो। सरकार ही जेको खेड़े सो खाए जो मुल्क आहे, जेको खेड़े सो खाए, हे उहो मुल्क आहे सरकार। हिते जेको माण्हू रब जे रस्ते ते ईंदो, हे सभु इनाम उन जे लाइ आहिनि। अन अमता अलैहिम आहे, जिन ते तो इनाम कयो। ही रस्तो इनाम वारनि जो आहे। सरकार ही रस्तो इनाम वारनि जो आहे। इहो सीना पसीना इल्म दम जो रस्तो आहे। लेकिन मिलंदो उन खे जेको हेॾे ईंदो। जेको न ईंदो उहो ईअं ई हजम वांगुरु, त उन जे आस पास में लखे माण्हू पिया फिरंदा, लेकिन सभिनी जा वार न ठाहींदो न। सीना पसीना इल्म बि ईअं आहे त जॾहिं माण्हू को हासिल कंदो
उन ॾे ईंदो, उन जे क़ाइदे क़ानून ते पहुचंदो त पोइ इहो हासिलु कंदो, न त ईअं कंहिंखे न मिलंदो। एतिरो आम न आहे, एतिरो सस्तो न आहे, एतिरो सवलो न आहे। हक़ मौजूदु।